अस्सलाम वालेकुम। मैं मंदिर में टूर बाबा बोलूँ किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मजरूर शाद आबाद पान नंबर 66। जनाबे रसूल खुदा शेख तुसी हुबार भी का रिवायत कई है तो जनाबे रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीबा के नाम लिखियो जेको अरब जे रईसन मां हुयो। उन एहो संदसि ढोल जे टहमें उन खट खे सिबी छॾियो। उन जे छोकिरीअ चयो त अरब जे सबक़ा उन जे छोकिरे चयो अरब जे सबक़ा ऐं सरदार जे नामनि जे तव्हां जो क़दुरु कई आहे। तमामु घणो जल्द सख़्तु मुसीबत में मुब्तला थींदा। ईअं ई थियो नागा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो लश्कर उन ते हमलावर थियो ऐं इहो वेगो उहो भॻो। उन ते हमलावर थियो उहो भॻो ऐं उन जो थोरो घणो माल सभई सामान लश्कर वारनि लुटियो। आख़िर इहो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में हाज़िर थी मुस्लमान थियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जो कुझु तुंहिंजो माल सामान हुयो मुसलमाननि पाण में तक़सीम कोन कयो, इहो खणी वञ। कल्ह ॾींहुं हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां रिवायत कई आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कबीले ख़शम जे तरफ़ लश्कर मोकिलियो। जॾहिं उहे उन जे क़रीब पहुता उन्हनि निमाज़ जे ज़रिए पनाह हासिलु कई। जॾहिं उन्हनि जे क़रीब पहुता त उन्हनि निमाज़ जे ज़रिए पनाह हासिलु कई। मुसलमाननि उन्हनि जी परवाह कान कई ऐं उन्हनि मां बि खुलू खे क़त्लु करे छॾियो, बैज़ू खे क़त्लु करे छॾियो। जॾहिं इहा ख़बर हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾे पहुती त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुकुम ॾिनो क़त्लु थियण वारनि खे निसुब डेट अदा जे निमाज़ जे सबब जे करे अदा करियो ऐं फरमायो आउं बेज़ार आहियां हर उन मुसलमान खां जेके दारुल अरब में मुशरिकीननि सां गॾु रहिया। जमातुल सानिया जा बाक़ी ॾींहं ऐं रजब शबान जा पूरा महीना हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मदीने में अकामत पज़ीर हुया। उन दौरान मदीने वारनि जे हिकु गिरोह सां गॾु अब्दुल्ला बिन हजश खे मदीने खां ॿाहिरि मोकिलियो। उनखे जंग जी इजाज़त कान ॾिनी, इहो महीनो हराम हुयो ऐं हिकु ख़त लिखी ॾिनो ऐं फरमायो त जॾहिं ॿिनि ॾींहंनि जो रस्तो तइ करी जीअं पोइ हिन ख़त खे पढ़िजांइ। जेको कुझु हिन में लिखियलु आहे उन ते अमल कजांइ। उन मूजिबि ताक़ीद जे ॿिनि ॾींहंनि खां पोइ उन ख़त खे खोलियो। उन में लिखियलु हुयो त नखला में वञी क़याम करियो ऐं कुरैश जा हालात जिन जो बि तोखे इल्मु थिए तूं मूसा सलाम ताईं इतला ॾींदो रह। पढ़ी चयो जान दिलि सां मंज़ूर आहे ऐं पंहिंजे साथियुनि खे चयो जंहिंखे शहादत पसंदि आहे उहो मूं सां गॾु अचे। इहो ॿुधी हमरा उन सां गॾु हलिया नखला में पहुता। उते उमरो बिन अल हज़मी हुकुम बिन किसान उस्मान ऐं मुग़ीरा पिसरान अब्दुल्ला मनका छाल ऐं खाइण जूं कुझु शयूं बराए वापार जे ताइफ़ में ख़रीद करण लाइ आया हुया। उहे मके वञी रहिया हुआ। जॾहिं उन्हनि माण्हुनि लश्कर इस्लाम खे उते ॾिठो त ख़ौफ़ज़दा थिया। मुसलमाननि मां वाक़िद बिन अब्दुल्ला संदसि मथो कूड़ायो। उन मां माण्हुनि ते ज़ाहिर कयो ॼण उहे माण्हू उमिरे लाइ आया आहिनि। जंग जो इरादो कोन हुयो। इहो ॿुधी मुशरिकनि मुतमइन थिया ऐं उते क़याम पज़ीर थिया। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे असाबनि मशवरो कयो त अगरि असीं इन्हनि सां जंग था करियूं त माह हराम में जग करार थी वेंदी ऐं अगरि छॾियूं था
त ही सुभाणे मके पहुची वेंदा। मुजमल बयान मुताबिक़ उन्हनि खे शुभ थियो, ज़ुल्ह जो महीनो शुरू थियो या न,